अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस्त 37 सिफ़े 368 खां 384 ताईं पली जे साहब जूं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां माण्हुनि सां तस्वीरूं आहिनि जंहिं जो तफ़सील हिन रीति आहे। लेखक सां असीरीअ दौरान हाई कोर्ट बार में आफ़ताब मीराणी, इमाम अली काज़ी, इक़बाल हैदर ऐं फ़तेहयाब अली ख़ान। 4 मार्च जी तहरीक खां पोइ ओरिएंट होटल हैदराबाद में लेखक मसूद नूरानी, शेख अली मोहम्मद, लाला कादिर ऐं कामिल राजपर। 1979 ईस्वीअ में हारी कॉन्फ्रेंस जंहिंखां फ़ौरन बाद लेखक खे गिरफ़्तार कयो वियो। साणस गॾु शहीद फाज़िल राहू, गफ़ार काज़ी, कादिर रांटो, अली सोडो, सलाम मेमुन ऐं ॿिया। लेखक शाहनवाज़ जूणेजो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह। लेखक सिंधी अवाम जे क़ौमी इतिहाद जे इजलास जी सदारत कंदे इजलास में शामिल मोहम्मद इब्राहिम जोयो, रशीद भट्टी, मौला बख्श मेमुन ऐं ॿिया। एमनेस्टी इंटरनेशनल पारां पली जे साहब मुतलिक़ जनरल ज़ियाउल हक़ खे मोकिलियल एहतजाजी कार्ड जो अक्स। लेखक बरतानवी काउंसिल जी दावत में पंहिंजी घरवारी ज़रीना बलोच ऐं भेण ग़ुलाम फातिमा सां गॾु। लेखक अमेरिका में साना जी कॉन्फ्रेंस में साणस गॾु डॉक्टर फ़ैरोज़, आबदा परवीन, आफ़ताब काज़ी, अल्ताफ़ मेमुन ऐं जावेद लिगारी। लेखक शेख अयाज़, महबूब शेख, माता महबूब ऐं ख़ैरुनिसा जाफ़री हिकु अदबी प्रोग्राम में। हैदराबाद में सिंधियुनि जे क़त्लेआम दौरान मई 1990 ईस्वीअ में लेखक कासिमाबाद में मुतासिरीन जे विच में साणस गॾु ख़लील भुरगड़ी, सिराज सियाल, अलीगुल मेतलो ऐं मुश्ताक जोखियो। नवंबर 1989 ईस्वीअ में सचल कांग्रेस जे मुशाइरे में लेखक सां गॾु मोहम्मद इब्राहिम जोयो, अयाज़ गुल, नारायण भारती ऐं गोबंद माली। हिकु अदबी महफ़िल में लेखक शेख अयाज़, मोहम्मद इब्राहिम जोयो, ख़ान मोहम्मद पंवर, फ़ैरोज़ अहमद मेमण, अब्दुल करीम बलोच, अयाज़ लतीफ़ पलीजो, नसीर मिर्ज़ा ऐं इरम महबूब। लेखक 14 अप्रैल 1987 ईस्वीअ ते कराचीअ में तारीख़ी मुज़ाहिरे जी क़यादत कंदे साणस गॾु हाकिम अली ज़रदारी, मसूद नूरानी, हमीदा कोड़ो, सैद आलम शाह ऐं इमदाद चांडियो। लेखक MRD जो कन्वीनर हूंदे लाहौर में जलसे जी सदारत कंदे साणस गॾु इक़बाल हैदर ऐं मलिक कासिम हिन जलसे में लेखक राजा ॾाहर मुतलिक़ तारीख़ी तक़रीर कई हुई। लेखक आज़ादीअ खां पोइ जुंगशाहीअ में पंहिंजी वालदा लाॾी भेनरुनि हूर निसा ऐं ग़ुलाम फातिमा ऐं पुटु अयाज़ लतीफ़ पली जे सां गॾु। लेखक 8 सालनि जे क़ैद बाद आज़ादु थियण खां कुझु देरि अॻु जिना अस्पताल में सरताज चांडिए, अबरार कटपर ऐं SST जे ॿियनि कारकुननि सां गॾु। लेखक सां गॾु सैद आलम शाह, लखानो बहराणी, बख़्त जमाल, अयूब शेख, मीर मज़हर, सईद मेमण, अयाज़ लतीफ़, अलीगुल मेतलो ऐं ॿिया कारकुन। जुलाई 1986 ईस्वीअ में ANP ठहण वक़्तु नश्तर पार्क जे जलसे में लेखक वली ख़ान, शहीद फाज़िल राहू, लतीफ़ आफ़रीदी ऐं ख़ालिक ख़ान। MRD जे इजलास खां पोइ लेखक मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ताजदार। लेखक लंडन में सरवर बारी, फरज़ाना, नवीद, अयाज़ लतीफ़ पली जो, तनवीर ऐं नरगिस सां गॾु। MRD जो कन्वीनर हूंदे लेखक सूबाई ख़ुदि मुख़्तारीअ जी करारदाद मंज़ूर कंदड़ इजलास जी सदारत कंदे वली ख़ान, फज़लुर रहमान ऐं नसरुल्लाह ख़ान सां गॾु। लेखक इलाज लाइ लंडन वेंदे कारकुननि लाइ हिदायतूं रिकॉर्ड कराईंदे सैद आलम शाह, लखाने बहराणी, नज़ीर शेख, अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं जावेद सूमरो सां गॾु। लाहौर में लेखक अहमद बशीर, सफ़दर मीर, डॉक्टर मुबशिर, हुसैन नकी, कारदार, मीर मज़हर ऐं IA रहमान। फाज़िल राहूअ जी शहादत ख़िलाफ़ लंडन में एहतजाजी मुज़ाहिरे खे लेखक ख़िताब करे रहियो आहे, साणस गॾु मोहसिन बारी। फरवरी 1987 ईस्वीअ में लेखक राहूकीअ में सिंधी क़ौम खे इतिहाद जो तारीख़ी सॾु ॾींदे पस मंज़र में जाम साकी, हाकिम अली ज़रदारी, नज़ीर लिगारी ऐं प्रोफेसर अज़ीज़ अहमद। लेखक किंजर किनारे, लखाने बहराणी, कादिर रांटे, सैद आलम शाह, ग़ुलाम नबी अब्बासी, ख़ादिम टालपुर, आरब केड़ानी, जामी चांडियो, मोहम्मद अली पल ऐं मोहम्मद ख़ान भुरगड़ीअ सां गॾु। ॿेड़ीअ जो सैर कंदे लेखक सां गॾु आरब केड़ानू, मोहम्मद अली पल, बख़्त जमाल, ग़ुलाम नबी अब्बासी, ख़ादिम टालपुर, रज़ाक अब्बासी ऐं कादिर रांटो।
लेखक 1990 ईस्वीअ जे इलेक्शन वारे आख़िरी ॾींहुं ठटे में तारीख़ी ख़िताब कंदे लेखक 1970 ईस्वीअ में मुजीब रहमान सां मुज़ाकरात मुतलिक़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां ॻाल्हाए रहियो आहे। भर में मखदूम तालिबुल मौला वेठल आहे। एमनेस्टी इंटरनेशनल पारां ज़मीर जो क़ैदी करार ॾियण ते अक्टूबर 1982 ईस्वीअ में हालैंड में लेखक जे आज़ादीअ लाइ मुज़ाहिरो। 1985 ईस्वीअ में लांडी जेल में लेखक सां गॾु मंज़ूर वसाण, पस मंज़र में फाज़िल राहू, ग़ुलाम मुजतबा जतोई ऐं मीर मज़हर जूं खोलियूं। मिठीअ में लेखक ते थियल कातिलाना हमले खां कुझु घड़ियूं अॻु महराज मोहम्मद ख़ान, शाह मोहम्मद शाह, सुलेमान डाहिरी ऐं अरबाब खुहावड़। 1986 ईस्वीअ में असीरी दौरान लेखक पंहिंजो केस लड़ण लाइ हाई कोर्ट अची रहियो आहे। साणस गॾु अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं सैद आलम शाह। 5/10/1982 ईस्वी शाम मेहदी साहब अॼु मूंखे पंहिंजी अॻूणी बैरक में वठी वियो, चवंदे वियो त मूं तोखे पंहिंजो उस्तादु तस्लीम कयो आहे। शाल मुंहिंजी उमिरि बि तोखे लॻे। हालांकि फ़क़ति 5 मिंट अॻु आउं खेसि संदसि कंहिं बिन ॿाराणीअ हरकत तां तमामु सख़्तु लफ़्ज़नि में जुठ करे चुको हुउसि। मूं उहे लफ़्ज़ दिलि ते पथर रखी खेसि सुधारण लाइ चया हुआ, सो चयमि त आहिस्ते आहिस्ते मंझांसि ज़बरदस्त कचायूं निकिरी वेंदियूं। उन लाइ खेसि थोरो सख़्तीअ सां कंट्रोल में रखणु ऐं ज़िंदगीअ जे तल्ख़ हक़ीक़तुनि खां आगाह करणु ज़रूरी आहे, वरना हू नाक़ाबिले बर्दाश्त थी वेंदो। पर ओचितो संदसि लिखण ते सुप्रिटेंडेंट खेसि वापसि साॻी बैरक मोकिले छॾियो। जे मूंखे ख़बर हुजे हा त हिकदमि वेंदो त पोइ अलाए उहे लफ़्ज़ चवांसि हा अलाए न। हालांकि संदसि ई सुधारे लाइ हुआ। बहरहाल ॾिठो त ईअं थिए त मूं जेकी खेसि सख़्तु ऐं कड़ा मगर इंतिहाई ज़रूरी डोज़ ॾिना तन खेसि कुझु सुधारियो आहे। वञण महिल मूंखे गले लॻाए गलो भरिजी आयुसि। वियो उन करे जो आउं मजबूरन ज़ुकाम जे करे दरियूं ऐं पखो बंदि करे वेठो हुउसि। हिन जी सिहत जा हिते सुधरी सो खुलियल हवा जी ज़रूरत हुई। माण्हू सदाईं सोचींदो आहे त हींअर फलाणे खे हीअं चई थो छॾियां, उन जी तलाफ़ी पोइ हूअं करे छॾींदुसि, पर केतिरनि हालतुनि में उहा पोइ अचे ई कान थी। टीवी अस्पताल दाख़िल आहे, जेल में हंगामी हालतूं आहिनि, अख़बार मिले ई नथी। अख़बार वारे जी बदमाशीअ करे उधारी मिलण बि बंदि थी वई आहे। मुलाक़ातूं के ॾींहं सफ़ा बंदि थी वियूं आहिनि। अलाए केतिरा ॾींहं अमान वारा बि हींअर ई अचण वारा आहिनि। ख़त पट बंदि, लाॻापा काटा, माड़ीअ तां बि को कोन थो अचे। मतिलबु त फ़िलहाल आरज़ी तौरु बज़ाहिर ॼण राति आहे ऐं घेरो मुकमिल आहे। रज़ाक जो केस धड़ाधड़ पियो हले। कुल 63 शायदि चया वञनि था। फिज़ा में मौत जी बूइ आहे। सूरी इजा साम्हूं टंगी पई आहे। रुगो रस्म पूरी थियणी आहे। हिनखे ख़बर आहे त नतीजो कहिड़ो निकिरंदो। बिल्कुलु कहिड़े पुर में आहिनि, बिल्कुलु का परवाह कान्हे। चवनि था त बास ख़ुदि शहीद थी वियो त असां लाइ कहिड़ी ॻाल्हि आहे। रज़ाक छा कयो? ड्राइवर हो कार जो, जंहिंमां चौधरी ज़हूर इलाहीअ ते फायर कयो वियो हो। चौधरी शरीफ़ आयो हो सुई हण, पर चयाईं न हणाए। चयमि ठीकु आहे। वियलनि जा हाल अहवाल नेठि पहुता। उर्दूअ मां सिंधी तर्जुमो।